नवम मई केस में पीटीआई अगवान शाह महमूद कुरैशी समेत 6 जवाबदार बरी डॉक्टर यास्मीन राशिद और मियां महमूद रशीद समेत 9 जवाबदारन के 10 साल कैद की सजा बुधाई वही। दहशतगर्दी टोल अदालत के जज कोर्ट लखपत में फैसलो बुधाए छो। एजाज चौधरी, उमर सरफराज की मां रियाज हसन, खालिद कयूम और बेन के भी 10 साल कैद की सजा बुधाई वही। बैरिस्टर गोहर चो है तो अदलिया के तकरारी फैसलन में एक नए बाब जो इजाफो थो है। कानूनी घुर्जूं पूरियों करण खां सवाइ सजाऊं ॾियणु नाइंसाफ़ी आहे। घटि बिजली इस्तेमाल करे ॻरनि बिलनि खां बचंदड़ गरीब वाइपेदारनि लाइ वॾी परेशानी। हुकूमत 200 यूनिट बिजली इस्तेमाल कंदड़नि लाइ प्रोटेक्टेड वाइपेदारनि वारी कैटेगरी ख़त्म करे छॾी। मुस्तक़बिल में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ज़रिए रिलीफ ॾिनो वेंदो। 2027 खां गरीब बिजली वाइपेदारनि खे रोक रक़म मिलंदी। पब्लिक अकाउंट्स कमेटी तरफ़ां 200 यूनिटनि खां पोइ स्लेब वधण ते वज़ारत खां मुकमल ब्रीफिंग तलब। दयामीर में तेज़ बरसात, वहकरनि ऐं लैंड स्लाइडिंग तबाही मचाए छॾी। 5 सियाह फौत, केतिराई गुम। इंतज़ामिया हंगामी हालतूं लागू करे छॾियूं। केतिरनि ई घरनि, स्कूलनि, रोडनि ऐं फसलुनि खे सख़्तु नुक़सान। पाक फ़ौज जे हेलीकॉप्टरनि ज़रिए 200 खां वधीक सियाहनि ऐं मुसाफ़िरनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल करे छॾियो। बलूचिस्तान के इलाइक़े डेगारी में औरत ऐं मर्द के कार इल्ज़ाम हेठि क़त्ल करण जे केस में अॻुभराई। एडिशनल चीफ सेक्रेटरी ऐं आईजी चीफ जस्टिस के रिपोर्ट पेश करे छॾी। बलूचिस्तान के इलाइक़े कलात में सिक्योरिटी फोर्सिस जो ऑपरेशन 8 दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां वॾे तइदाद में हथियार ऐं बारूद हथ। गज़ा ते मुसलसल इसराइली बमबारी के नतीजे में हालतूं संगीन थी वयूं। 3 ॾींहनि दौरान 21 ॿाहिड़ा शहीद। गॾियल क़ौमुनि जे इदारे जो चवणु आहे त गज़ा में 10 लख खां वधीक ॿाहिड़ा बुख ऐं बदहाली जो शिकार थी विया आहिनि। गॾियल क़ौमुनि जे सलामती काउंसिल तरफ़ां आलमी तकरारनि जे पुरअमन हल जो ठहराउ मंज़ूर। गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतेरेस जो चवणु आहे त आलमी अमन लाइ पाकिस्तान जूं कोशिशूं साराह जोगियूं आहिनि। गज़ा ऐं यूक्रेन जो मसइलो जल्द हल थियणु घुरिजे। गज़ा में इंसानी हक़नि जी भञकड़ी अफ़सोस जोगियूं आहिनि। नायब वज़ीर आज़म इसहाक डार जो चवणु आहे त भारत पाणी खे पाकिस्तान ख़िलाफ़ हथियार तौरु इस्तेमालु कयो आहे। तकरारनि जो हल ॻाल्हियुनि ऐं सफ़ारतकारी ज़रिए निकिरणु घुरिजे। शदादकोट भरिसां ॻोठ नबीदाद बिरोही में सोटनि हथां सोट क़तल। 55 वरियनि जो लाल बख्श बिरोही खे बंदूक जा फायर करे क़तल कयो वियो। मक़तूल जे भाउ जो चवणु आहे त सोटनि बेगुनाह भाउ खे क़तल कयो आहे। इंसाफ़ फ़राहम कयो वञे। ऐं बांग्लादेश ॿी T20 मैच में पाकिस्तान के शिकस्त ॾेई पहिरियों भेरो सीरीज़ भी खटे वरिती। क़ौमी टीम 134 रन्सनि जो टारगेट भी हासिल न करे सघी। ऑलराउंडर फ़हीम अशरफ जी 50 भी ज़ाया।